अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज। सभ खां पहिरियां हेडलाइन। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63 जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी मुकमल। फ़ैसिलो अॼु शाम 5:30 वॻे ॿुधायो वेंदो। जस्टिस एजाज अल हसन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आर्टिकल 184 तहत सदर कानूनी सवाल ते रेफरेंस मोकिले सघे थो। सदर खे सदारती रेफरेंस ते अटॉर्नी जनरल खां राय वठण जी ज़रूरत न आहे। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस पारां पीटीआई जे वकील बाबर अवान ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस उमर ता बंदियाल चयो आहे त अदालत जे कम में मुदाख़लत न करियो। चीफ जस्टिस ॻाल्हाए रहियो हुजे त ख़ामोशी सां ॿुधो। अदालत आलो वॾी पार्टी नंढी पार्टी जो रीघट न कयो। असां आइन खे ॾिसी फ़ैसिलो कंदा आहियूं। अदालत जी नज़र में सभु बराबरि आहिनि। डॉलर जे मुल्क खे पर लॻी विया। इंटर बैंक में डॉलर वधीक ₹2 महांगो। ओपन मार्केट में अमेरिकी डॉलर 197 रुपयनि जो थी वियो। माशी माहिरनि जो चवणु आहे त डॉलर जी क़ीमत जो दारोमदार IMF सां दोह में रिथियल ॻाल्हियुनि ते आहे। IMF सां ॻाल्हियूं कामयाब थियण जी सूरत में रुपए जे क़दर में बहितरी अची सघे थी। सिंध पुलिस ऐं सिक्योरिटी इदारनि पारां कराची में बम धमाकनि जी जांच जारी। बोल्टन मार्केट में मारिजी वियल औरत जे जनाज़े निमाज़ अदा कई हुई। धमाके में हिकु औरत शहीद ऐं 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाक़े बोया में सिक्योरिटी फोर्सेस जी वॾी कामयाब कार्रवाई। मुख़्तलिफ़ संगीन केसिस में घुर्बल 2 अहम दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जी सुञाणप कमांडर रशीद उर्फ़ बाबर ऐं अब्दुल सलाम उर्फ़ चिमटो तौर नाले जी थी आहे। ISPR मूजिब 16 ऐं 17 मई जी रात जो दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ॿिन्ही दहशतगर्दनि खे जहन्नम हवाले कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जो वास्तो कारादम तंज़ीम सां हो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां गॾियल अरब अमारात में शेख खलीफ़ा बिन ज़ैद जे लाॾाणे ते शाही ख़ानदान सां ताज़ियत जो इज़हार। गॾियल अरब अमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद नहयान आर्मी चीफ जी आजियां कई। आर्मी चीफ शेख खलीफ़ा बिन ज़ैद नहयान जे बुलंद दर्जात ऐं मग़फ़िरत लाइ दुआ कई। चूंड सुधारा ॾुखिया फ़ैसिला या असेंबली जो ख़ात्मो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इत्तेहादी पार्टियुनि जो मुशावरती इजलास अॼु थींदो। लंडन में नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे आयल हुकूमती टीम जी बि इत्तेहादी अॻवाननि सां मुलाक़ातूं। नवाज़ शरीफ़ जो पैगाम पहुचायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, आसिफ अली ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान ऐं
ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी सां धार निवे किलाई में मुलाक़ात करे मौजूदा सियासी सूरतहाल ते मुशावरत कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुल्क जी मजमूई सियासी ऐं माशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। ज़रियनि मूजिब इजलास में रिटायरमेंट जे डायरेक्टरी रिपोर्ट पेश कई वई। इंपोर्ट एक्सपोर्ट ऐं तिजारती तवाज़ुन ते भी ब्रीफिंग ॾिनी वई। रिपोर्ट्स मूजिब इजलास में सॉफ्टवेयर एक्सपोर्ट ऐं IT शोबे में बहितरी लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर वीचार कयो वियो। पाकिस्तान जी 75वीं सालगिरह ते एज़ाज़ी नोट जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वई। इस्लामाबाद हाई कोर्ट हनीफ अब्बासी खे ईंदड़ ॿुधणीअ ताईं अवामी उहिदो रखण खां रोके छॾियो। शेख रशीद जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस जी सरबराहीअ में बेंच ॿुधणी कई। चीफ जस्टिस अतहर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेकॾहिं केरु सज़ा याफ़्ता हुजे त उहो पब्लिक ऑफिस होल्ड नथो करे सघे। उमेद आहे त ईंदड़ ॿुधणीअ ताईं हनीफ अब्बासी अवामी उहिदो इस्तेमालु न कंदो। मुआविन ख़ुसूसी जो कम वज़ीर आज़म खे मशवरो ॾियणु हूंदो आहे ऐं इहो कम नोटिफिकेशन खां सवाइ बि थी सघे थो। ॿुधणी 27 मई ताईं मुलतवी कई वई। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद फ़क़न अब्बासी चयो त जेसीं ताईं नेब जो इदारो आहे मुल्क नथो हली सघे। हुकूमत मामलनि ते ज़ाब्तो आणण जी कोशिश करे रही आहे। मुल्क जी मुआशी हालतुनि खे ॾिसी सियासत खे स्थानवी हैसियत ॾिनी वञे। असेंबलियूं टोड़ण मथिल जो हल नाहे। मुल्क में थियल तबाही जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त इन्हनि खां मुल्क न हली रहियो आहे। 48 कलाक अहम आहिनि। इस्लामाबाद रावलपिंडी में वॾा फ़ैसिला थियण वञी रहिया आहिनि। नवाज़ शरीफ़ खे हाणे मुल्क अचण खां केरु रोके रहियो आहे? नवाज़ शरीफ़ जंहिं जहाज़ मां मुल्क ईंदो उन में चोर चोर जा नारा लॻंदा। इन्हनि खे ख़बर न हुई इमरान ख़ान एतिरो मक़बूल थी वेंदो। डॉलर जो मुल्ह 200 रुपया थियण वञी रहियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहनि जे दौरे ते अॼु अमेरिका पहुचंदो। अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी बल्कन सां मुलाक़ात ऐं UN फूड सिक्योरिटी वज़ारती इजलास में शिरकत कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 21 मई ते चीन ऐं 23 मई ते स्विट्ज़रलैंड जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां फ़ोन ते राब्तो। बोल्टन मार्केट धमाके ते वॾे वज़ीर सां ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वॾे वज़ीर खां दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइनि बाबति मालूमात वरिती। वफ़ाक़ तरफ़ां ॾोहारी ख़िलाफ़ कार्रवाई लाइ हर मुमकिन से कार जी ख़ातिरी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध हुकूमत दहशतगर्दी ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी रही आहे। वाक़िए में मुलविस जाबदारनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाए वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाइण लाइ फौरी क़दम खणण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीनी शहरनि जी सिक्योरिटी बाबति इजलास जी सदारत कंदे चयो आहे त पाकिस्तान में तरसियल चीनी शहरनि जी सिक्योरिटी खे यकीनी बणाए वञे। सीपे खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंहिं बि सूरत में क़ाबिले क़बूल नाहे। कराची में दहशतगर्दी जे वधंदड़ वाक़िअनि जी रोकथाम लाइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास। बोल्टन मार्केट में मोटरसाइकिल में नस्ब बम फाटण सबबि हिकु औरत मारिजी वई ऐं 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया।
सिंध के वॾे वज़ीर सैयद बहादुर शाह सां यूरोपीय यूनियन के वफ़द की मुलाक़ात। वापार के हथी ॾियण ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ग्रुप के मुल्कनि में हुनरमंद नौजवाननि खे रोज़गार लाइ मोकिलियो वेंदो। सिंध के बैराजन में पानी जो बहरान बरकरार। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि 4000 क्यूसिक पानी घटिजी वियो। इंचार्ज कंट्रोल रूम सखर बैराज चयो आहे त पानी खोट सबब रईस ऐं दादू कैनाल खे नथो खोले सघिजे। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान शुरू थी विया। मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़ी जी धुम मतल। कराची, हैदराबाद, वीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में इम्तिहानी मर्कज़ क़ाइम। सखर, शहदादकोट, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में इम्तिहानी मर्कज़नि ते बिजली बंदि हुजण सबब शागिर्दनि खे ॾुखियाईनि पेश। मुख़्तलिफ़ शहरनि में पेपर वक़्त खां अॻु आउट थी वियो। मेहड़ वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल ॻोठाणो फौत। ॻोठ खेड़ा विलेज वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल इमदाद अली खोसो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे तालके अस्पताल में ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। खोसा बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार तां फायरिंग में इमदाद खोसो ज़ख़्मी थी पियो हो। हाला वेझो ॻोठ मोहम्मद हसन कीरियो में 20 वरियनि जे नौजवान नारी ज़हर पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। मारवी ज़ाल महताब रिंद ज़हरीली दवा पी आपघात कयो। वारसनि जो साहुरनि ते क़त्ल जो इल्ज़ाम। सिंध समेत समूरी दुनिया में अॼु हाई ब्लड प्रेशर के मर्ज़ बाबति जागरूकता जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। तिबी माहिरनि जो चवणु आहे त तर्ज़ ज़िंदगी में बहितरी लाइ चिकनाई वारनि खाधे, मुर्गी ऐं सिगरेट नोशी खां पासो करण समेत ज़हनी परेशानियुनि खे घटि करे हाई ब्लड प्रेशर के मर्ज़ खां पाण खे बचाए सघिजे थो। अमेरिका में फोटोशूट के यादगार बनाने की ख्वाहिश रखंदड़ घोट कुंवार पंहिंजे कपड़नि खे बाहि लॻाए छॾी। वीडियो सोशल मीडिया ते वायरल।